अस्सलाम वालेकुम नाज़रीन। वाटर कोरस नंबर 10 जी मोरी ॾही पट पइजी वई। नांगनाग शाख जो वाटर कोरस नंबर 10 जेको मिसण वॾी ऐं साबिक़ MP अब्दुल लतीफ़ मंगरियो जे ॻोठ मिसण नंढी खे जो रोड राब्तो आहे जेको मोरी टहण खां पोइ टुटी वियो आहे। न सिर्फ़ मिसण नंढी सां राब्तो टुटो आहे पर हिन सां गॾु शादमान जरवार, बेगम जरवार, दीन मोहम्मद आरी सर, मुबारक जरवार, लतीफ़ आबाद, दीन मोहम्मद आरी सर सां गॾु ख्वाजा स्टाफ ऐं मेन शहर मीरपुर ख़ास हैदराबाद ऐं टल्लो लाइ सां बि रोड राब्तो टुटी चुको आहे। जी नाज़रीन, बाक़ी जेकी रहियल मोरी आहे उहा बिल्कुलु कमज़ोर आहे, अध खां वधीक हिसो ढही चुको आहे। बाक़ी रहियल मोरी कमज़ोर आहे। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता का वज़नदार ट्रैफ़िक इन मथां गुज़रे थी त ही मोरी धमाके सां किरी सघे थी ऐं पोइ को बि जानी तोड़े माली नुक़सान जो इम्कान मौजूदु आहे। इन नुक़सान खां बचण जे लाइ हितां जे MNA ज़ुल्फ़िकार सत्तार बचजाणी ऐं हितां जे MPA इमदाद पिताफ़ी ऐं DC टंडोलायर वली मोहम्मद बलोच ऐं ॿियनि वास्तेदार इख़्तियारनि खे घुर्जे त फ़ौरन हिन जो नोटिस वठी हिन मोरी खे नए सिर तइमीर करायो वञे जीअं कंहिं बि जानी तोड़े इम्कानी नुक़सान खां बची सघिजे ऐं हितां जे ॻोठाणनि जो ऐं शहरनि जो राब्तो जेको रोड राब्तो टुटो आहे उहो वरी बहाल थी सघे। असां उमीद था करियूं MPA इमदाद पिताफ़ी ऐं ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी DC वली मोहम्मद बलोच ऐं ॿियनि वास्तेदार इख़्तियारनि खां त इन जो फ़ौरन नोटिस वरितो वेंदो ऐं मोरी जो जेको आहे ज़ेर तइमीर नए सिर तइमीर कराई वेंदी जीअं कंहिं बि जानी नुक़सान तोड़े माली नुक़सान खां बची सघिबो। जे न लेट कई वई त ख़ुदा न ख़ास्ता हितां का वज़नदार सवारी गुज़रे थी त ही मोरी धमाके सां किरी त कई जानियूं ज़ाया थी सघनि थियूं ऐं माली बि नुक़सान थी सघे थो, जानियूं ज़ाया थी सघनि थियूं। उन नुक़सान खां बचण जे लाइ हिन मोरी जो जेतिरो बि जल्द थी सघे जल्दी तइमीर कई वञे जीअं हितां जे शहरनि ऐं ॻोठाणनि जो राब्तो रोड राब्तो वरी बहाल थी सघे। रिपोर्ट मोहम्मद क़ासिम मल्ला, मिसण वॾी।